ओम शांति यदि मिलेदायका है 6/7/2024 मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाप जी याद सां बुद्धि स्वच्छ ठहींदी आहे। बाप जी याद सां बुद्धि स्वच्छ ठहींदी आहे, दिव्य गुण ईंदा आहिनि। बाबा चवनि था बाप जी याद सां बुद्धि स्वच्छ ठहींदी आहे, दिव्य गुण ईंदा आहिनि। हिन करे एकांत में वेही आपस में पुछो कि दैवी गुण केतिरा आया आहिनि। बाप जी याद सां बुद्धि स्वच्छ ठहींदी आहे, दिव्य गुण ईंदा आहिनि। हिन करे एकांत में वेही करे आपस में पुछो कि दैवी गुण केतिरा आया आहिनि। प्रश्न सभिनि खां वॾो आसरी अवगुण कहिड़ो आहे जो ॿारनि में न हुजणो खपे? उत्तर आहे सभिनि खां आसरी अवगुण रफ डफ ॻाल्हाइणु, कड़वो ॻाल्हाइणु। हिन सां इनखे ई भूत चइबो। बाबा चईंदा आहिनि रफ डफ ॻाल्हाइणु, कड़वो वचन चइणु, हिन खे ई भूत चइबो आहे। जॾहिं कोई में इहो भूत प्रवेश थींदो आहे त ॾाढो नुक़सानु करे ॾींदो आहे। इन करे उन सां किनारो करे वठो। जेतिरो थी सघे अभ्यास करो हाणे घर हलणो आहे। जेतिरो थी सघे अभ्यास करो कि हाणे असां सभिनि खे घर हलणो आहे। पोइ असांखे नई दुनिया नई राजधानी में अचिणो आहे। हिन दुनिया में सभु कुझु ॾिसंदे हुए कुझु बि न ॾिसो। सभु कुझु ॾिसंदे हुए कुझु बि न ॾिसो। सिर्फ़ु छा ॾिसो? सभु चमकंदा हुआ बेदाग सितारा आहियूं। त सभिनि खां वॾो आसरी अवगुण आहे रफ डफ ॻाल्हाइणु, कड़वो वचन ॻाल्हाइणु। हिन खे भूत चइबो आहे। जॾहिं कोई में भूत प्रवेश कंदो आहे त ॾाढो नुक़सानु करे ॾींदो आहे। हिन करे अहिड़े माण्हुनि सां असांखे ज़्यादा आर्ग्यू न करणी खपे, उन्हनि सां किनारो करे वठिणो आहे। जेतिरो थी सघे अभ्यास करो कि हाणे असांखे घर हलणो आहे, पोइ नई राजधानी में अचिणो आहे। हिन दुनिया में सभु कुझु ॾिसंदे हुए न ॾिसो। ओम शांति। बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि वञिणो त शरीर छॾे करे या न, हिन दुनिया खे बि भुलिजी वञिणो आहे। इहो बि हिकु अभ्यास आहे। जॾहिं कोई शरीर में खिटखिट थींदी आहे त शरीर खे बि कोशिशि करे भुलिजणो हूंदो आहे, त दुनिया खे बि भुलिजणो हूंदो आहे। भुलिजण जो अभ्यास रहंदो आहे सुबुह जो। बसि हाणे वापसि असांखे घर वञिणो आहे। इहे ज्ञान त ॿारनि खे मिलियो आहे न। सॼी दुनिया खे छॾे हाणे घर वञिणो आहे। जास्ती ज्ञान जी त दरकार न रहंदी आहे। कोशिशि करे हुन धुन में रहणो आहे। बसि शरीर खे केतिरो बि तकलीफ़ थींदी आहे, बसि शरीर खे केतिरी बि तकलीफ़ थींदी आहे, ॿारनि खे सम्झायो आहे कीअं अभ्यास करो। त असांखे एॾो समय जो मिलियो आहे, इहे अभ्यास जे लाइ मिलियो आहे। ज्ञान त सहज आहे न, जीअं की तव्हां आयो ई न। इहो बि सुठो अभ्यास आहे। बाक़ी थोरो समय आहे, वञिणो आहे घर पंहिंजे। बाक़ी थोरो सो समय आहे, पोइ असां सभु आत्मायूं पंहिंजे पंहिंजे घर हलंदासीं, पोइ पंहिंजे पंहिंजे स्थान ते रहंदासीं। पोइ बाप जी मदद आहे या इन्हनि जी पंहिंजी मदद आहे। मदद मिलंदी ज़रूरु आहे ऐं पुरुषार्थ बि करिणो हूंदो आहे। इहो जो कुझु ॾिसण में ईंदो आहे उहो न आहे। हाणे वापसि घर हलणो आहे, हुतां खां पोइ पंहिंजी राजधानी में अचिणो आहे। पिछाड़ी में इहे ॿ ॻाल्हियूं वञी करे रहंदियूं, वञणु ऐं अचणु। ॾिसबो आहे न, हिन यादि में रहण सां शरीर जा रोग जो तंग कंदा आहिनि, उहो बि ऑटोमेटिकली ठंडा थी वेंदा आहिनि। उहा ख़ुशी रहिजी वेंदी आहे। ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। हिन करे ॿारनि खे बि इहो सम्झाइणो पवंदो आहे। ॿार हाणे घर हलणो आहे। हिन करे ॿारनि खे बि ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। ॿारनि खे बि सम्झाइणो आहे त ज्ञान में कहिड़ी बि ॻाल्हि जेकी स्मृति में लाहे करे तव्हांखे ख़ुशी थी थिए,
है न। बाबा त चवनि था की हाणे दुख थींदो आहे त बाबा चईंदा आहिनि न बसि हाणे घर हलिणो आहे, ॿार हलूं था। लेकिन तव्हांखे हिन जे अलावा बि कोई बि अहिड़ी ज्ञान में या कोई ज्ञान जी अहिड़ी ॻाल्हि जेकी ॿुधी करे तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी हुजे, उहो ॻाल्हि हमेशह ॿुधी में यादि रखो त ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। ॿार हाणे घर हलिणो आहे, स्वीट होम में हलिणो आहे न, हिन पुराणी दुनिया खे भुलिजिणो आहे। हिनखे चइबो आहे यादि जी यात्रा। हाणे ई ॿारनि खे मालूम पवंदो आहे, बाप कल्प ईंदा आहिनि, इहे ई ॿुधाईंदा आहिनि, कल्प पोइ वरी मिलंदा। बाबा कल्प ईंदा आहिनि ऐं इहे ई असांखे ॿुधाईंदा आहिनि, पोइ वरी मिलंदा। बाप चईंदा आहिनि ॿार हाणे तव्हां जो ॿुधाईंदा आहियो, बाप चईंदा आहिनि ॿार हाणे तव्हां जो ॿुधंदा आहियो, पोइ कल्प पोइ उहो ई ॿुधंदा। हाणे जो तव्हां ॿुधंदा आहियो पोइ कल्प पोइ उहो ई ॿुधंदा। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि असां कल्प अची करे ॿारनि खे मार्ग ॿुधाईंदा आहियूं। मार्ग ते हलणु ॿारनि जो कमु आहे न। माउ पीउ टीचर गुरू त मार्ग ॾेखारींदो आहे न, पोइ हलणु न हलणु इहे त ॿारनि जो कमु आहे। बाप अची करे मार्ग ॿुधाईंदा आहिनि, साथ वठी हलण लाइ। सिर्फ़ु मार्ग न ॿुधाईंदा आहिनि लेकिन साथ बि वठी हलंदा आहिनि। साथ कंहिंखे वठी हलंदा, जेका हाणे जो बाबा मार्ग ॿुधाइनि था उन्हनि जे चए ते हलंदा, उन्हनि खे ई बाबा साथ वठी हलंदा न। इहे बि सम्झायो आहे, इहे जो चित्र आदि आहिनि पिछाड़ी में कुझु बि न ईंदा, यादि कम में ईंदा। बाप पंहिंजो परिचय ॾिनई, ॿार सम्झी विया। जीअं न थींदो आहे कंहिंजी बि पढ़ाई पढ़ंदा आहियूं, डॉक्टरी जी, डॉक्टर ठही वियासीं, पोइ वापसि खां उहो किताबियूं, हा कॾहिं दवाइयूं ॾिसण लाइ कमु ईंदियूं, पर हिकु बार नॉलेज त अची वई न शरीर में, हीअ चीज़ हिते आहे, हीअ चीज़ हिते आहे, हिन सां हीअं नुक़सानु थींदो आहे, हिनखे हीअं चइबो आहे। पोइ थोरी घड़ी इहे सभु ॿारनि वांगुरु पढ़ंदासीं त ईअं ई पिछाड़ी में चित्र आदि कुझु बि कम में न ईंदो। बाप पंहिंजो परिचय ॾेई छॾियईं, ॿार सम्झी विया। बाप जो वरसो आहे बेहद जी भाषा आहे, जो कल्ह मंदर में वेंदा हुया, महिमा ॻाईंदा हुया हिन ॿार लक्ष्मी नारायण जी। बाप त हिननि खे बि बार चईंदा आहिनि न, जो उन्हनि सां ऊच ठहिण जी महिमा, जो उन्हनि जी ऊच ठहिण जी महिमा ॻाईंदा हुया, हाणे ऊच ठहिण जो पुरुषारत था करनि। उहो ई लक्ष्मी नरसिंह ब्रह्मा बाबा त नारायण जो ॾाढो वॾो भॻत हुयो न, नारायण जो, त उहो ई बाबा ठहनि था। ॾिसो केॾो वंडर आहे। शिव बाबा जे लाइ नई ॻाल्हि न आहे, तव्हां ॿारनि जे लाइ नई ॻाल्हि आहे। युद्ध जे मैदान में तव्हां ॿार आहियो, संकल्प विकल्प बि इन्हनि खे तंग कंदा आहिनि, इहे खांसी बि इन्हनि जे कर्म जो हिसाबु किताबु आहे, इन्हनि खे भोगणो आहे ब्रह्मा बाबा खे। त युद्ध जे मैदान ते असां आहियूं, बाबा ब्रह्मा शिव बाबा खे थोरी संकल्प विकल्प परेशान कंदा आहिनि। असां वटि ईंदा न, त असां वटि बाबा खे यादि करे असां वटि शक्ति हूंदी त असां हुनखे क्रॉस करे वठंदासीं, न हूंदी त बाबा खे सॾु करो। बाबा त मौज में आहे, हिननि खे कर्मातीत ठहिणो आहे। बाप त आहे ई सदा कर्मातीत। असां त ॿारनि खे माया जे तूफ़ान आदि कर्म भोगींदा आहिनि, इहे सम्झाइणो खपे। बाप त रास्तो ॿुधाईंदा आहिनि, ॿारनि खे सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। हिन रथ खे कुझु थींदो आहे त तव्हांखे फीलिंग ईंदी आहे कि दादा खे कुझु थियो आहे। बाबा खे कुझु न थींदो आहे, इन्हनि खे थींदो आहे। ज्ञान मार्ग में अंधश्रद्धा जी ॻाल्हि न हूंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां कंहिं तन में ईंदो आहे, बाप सम्झाईंदा आहिनि मां कंहिं तन में ईंदो आहे। ॾाढे जन्मनि जे अंत जे पतित तन में मां प्रवेश कंदो आहियां। दादा बि सम्झंदा आहिनि न, दादा बि सम्झंदा आहिनि, जीअं ॿिया ॿार आहिनि मां बि आहियां। दादा पुरुषार्थी आहे, अञा संपूर्ण ठहियो न आहे, इहा हुन समय जी ॻाल्हि आहे। इहा असां पंहिंजे लाइ खणी सघंदा आहियूं न, हाणे तत्व मां आहियूं न। तव्हां सभु प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ब्राह्मण पुरुषार्थ कंदा आहियो विष्णु पद पाइण। लक्ष्मी नारायण चओ विष्णु चओ, ॻाल्हि त हिकु ई आहे न। बाप सम्झाईंदा बि आहिनि, अॻियां न सम्झंदा हुया। बाबा सम्झाईंदा बि आहिनि, अॻियां न
सम्झंदा हुया, न ब्रह्मा विष्णु शंकर खे न पंहिंजे पाण खे सम्झंदा हुया। हाणे त सम्झी विया आहिनि। ब्रह्मा बाबा पोइ बाबा बि ॿुधाईंदा हुया। हाणे त बाप खे ब्रह्मा विष्णु शंकर खे ॾिसण सां ॿुधी में ईंदो आहे इहे ब्रह्मा तपस्या कंदा आहिनि, इहे सफ़ेद ड्रेस आहे। कर्मातीत अवस्था बि हिते ई थींदी आहे न, इन एडवांस तव्हांखे साक्षात्कार थींदो आहे। इहो बाबा फ़रिश्तो ठहींदो। तत्वम असां बि त ठहींदासीं न, ब्रह्मा बाबा सां ठही विया आहियूं ऐं अञा ठहिणो आहे। तव्हां बि ॼाणंदा असां कर्मातीत अवस्था खे पाए करे फ़रिश्तो ठहींदासीं। नंबर 1, जॾहिं तव्हां फ़रिश्तो ठहींदा आहियो तॾहिं सम्झंदा आहियो हाणे लड़ाई लॻंदी। बिरवा मौत मलुक जो शिकार। हा, इहे ॾाढो ऊच अवस्था आहे, इहा ॾाढी ऊच अवस्था आहे। बाबा चवनि था ॿारनि खे धारणा करणी आहे। इहे बि निश्चय आहे की असां चकर लॻाईंदा आहियूं, सत्य त्रेता द्वापर कलयुग। ॿियो कोई इन ॻाल्हियुनि खे सम्झी न सघे। नयो ज्ञान आहे ऐं पोइ पावन ठहिण लाइ बाप यादि दिलाए सेखारींदा आहिनि। ज्ञान खां पोइ बाबा यादि सेखारींदा आहिनि पावन ठहिण लाइ। इहे बि सम्झायो बाप खां वरसो मिलंदो आहे। कल्प कल्प बाप जा ॿार ठहींदा आहियूं। 84 जो चकर लॻायो। कोई खे बि तव्हां सम्झायो, तव्हां आत्मा आहियो, परम पिता परमात्मा बाप आहे। हाणे बाप खे यादि करो त उन्हनि जी ॿुधी में ईंदो दैवी प्रिंस ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। हाणे बाप खे यादि कंदासीं त छा ॿुधी में ईंदो की असांखे दैवी प्रिंस ठहिण जो ॿुधी में अचणु, दैवी प्रिंस ठहिणो आहे। इन करे पुरुषार्थ करिणो आहे। विकार आदि सभु छॾणा पवनि। बाबा चवनि था विकार आदि सभु छॾणा पवनि। बाप सम्झाईंदा आहिनि भाउ भेण बि न, सभिनि आपस में भाउ भाउ सम्झो ऐं बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॿियो कोई तकलीफ़ न आहे, पिछाड़ी में ॿियो कोई ॻाल्हि जी दरकार न रहंदी। सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे, सिर्फ़ु आस्तिक ठहिणो आहे। अहिड़ो संपूर्ण संपन्न असांखे ठहिणो आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र ॾाढो एक्यूरेट आहे। सिर्फ़ु बाप खे भुलिजी वञण सां, दैवी गुण धारण करण बि भुलिजी वेंदा आहिनि, है न। असांखे छा ठहिणो आहे, बाप खे यादि करे अहिड़ो सर्वगुण संपन्न ठहिणो आहे। दैवी प्रिंस ठहिणो आहे, दैवी प्रिंस ठहिणो आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र एक्यूरेट आहे। सिर्फ़ु बाप खे भुलिजी वञण सां दैवी गुण धारण करण बि भुलिजी वेंदा आहिनि। ॿार एकांत में वेही वीचार करो, बाबा खे यादि करे असांखे इहो ठहिणो आहे। छा ठहिणो आहे? दैवी प्रिंस ठहिणो आहे। इहे गुण धारण करणा आहिनि। ॻाल्हि त ॾाढी नंढी आहे। ॿारनि खे केतिरी महिनत करणी पवंदी आहे न, केतिरो देह अभिमान अची वेंदो आहे। ॿारनि खे केतिरी महिनत करणी पवंदी आहे, केतिरो देह अभिमान अची वेंदो आहे न। बाप चवंदा आहिनि ॿार देही अभिमानी भव। घड़ी घड़ी संकल्प करो मां देही अभिमानी आहियां, मां देही अभिमानी आहियां। संकल्प बि करो, ओड़ो स्वरूप बि धारण करो। बाप सां वरसो वठिणो आहे। बाप खे यादि कंदा हो तॾहिं त किचिड़ो निकिरंदो न। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे बाबा आयल आहिनि न, ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो स्थापना थिए थी, एतिरी सहज ॻाल्हि बि तव्हां सां खिसकी वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो स्थापना थिए थी न, एतिरी सहज ॻाल्हि बि तव्हांजी ॿुधी सां खिसकी वेंदी आहे। बाबा चवनि था एतिरी सहज ॻाल्हि बि तव्हांजी ॿुधी सां खिसकी वेंदी आहे। हिकु अलफ़ आहे, बेहद जे बाप सां बादशाही मिलंदी आहे न। ब्रह्मा द्वारा नई दुनिया स्थापना करनि था। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो स्थापना थिए थी, एतिरी सहज ॻाल्हि बि तव्हांजी ॿुधी सां खिसकी वेंदी आहे। हिकु अलफ़
बेहद जे बाप सां बादशाही मिलंदी आहे। बाप खे यादि करण सां नई दुनिया यादि ईंदी न। अबलायूं कुबजायूं बि ॾाढो सुठो पद पाए वठंदियूं आहिनि। सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बाप त रास्तो ॿुधाईंदा आहिनि, चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा निश्चय करो। बाप जी पहचान त असांखे मिली आहे न, बुद्धि में वेंदो ज़रूरु आहे। हाणे 84 जन्म पूरा थी विया, हाणे असांखे घरु हलणो आहे। पोइ अची करे स्वर्ग में पाठ वॼाईंदासीं। इहो प्रश्न उठंदो आहे कि छा यादि करूं, कीअं यादि करूं। बुद्धि में आहे कि बाप खे यादि करिणो है न। ईअं बाबा कीअं, बाबा असांजो पीउ आहे न। सम्झ अची वई त बाबा खे कीअं भुलिजूं। बाबा त हमेशह ईअं थोरी चईंदासीं कीअं यादि करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झो। मुंहिंजा आत्मा जो पीउ आहे त आत्मा सम्झणो पवंदो न। पीउ सभु मुंहिंजा भाउ आहिनि। बुद्धि में ईंदो आहे बाप खे यादि करिणो आहे। बाप काथां चइबो बि आहे न, बाप चइबो बि आहे तव्हां उन्हनि जा ॿार ठहिरियो न। भक्ति मार्ग बि चईंदा आहिनि न, तुम माता पिता असां बालक तव्हांजा। त बाप खे बाप चईंदा आहियूं त असां सभु उन्हनि जा ॿार थी अचे न। बेहद जे बाप खे यादि करिणो, बेहद जे बाप खे यादि करिणो। हिते वेठा आहियो, तव्हांखे आनंद ईंदा, सम्मुख बाप सां मिलंदा आहियो। मनुष्य मुंझी वेंदा आहिनि कि शिव बाबा जी जयंती कीअं थींदी। इहे बि सम्झंदा न आहिनि कि शिवरात्रि छो मल्हाइबी आहे। श्री कृष्ण जे लाइ सम्झंदा आहिनि न, रात जो जयंती थींदी आहे। परंतु हिन रात्रि जी ॻाल्हि न आहे। जेकी रोज़ जी रात्रि थींदी आहे न, हुन रात्रि जी ॻाल्हि न आहे। उहा अधु कल्प जी राति पूरी थींदी आहे। पोइ बाप खे अचिणो हूंदो आहे नई दुनिया जी स्थापना करणु। ॾाढो सहज आहे। ॿार ख़ुदि सम्झंदा आहिनि कि ॾाढो ई सहज आहे न। दैवी गुण धारण करणु आहे, न त 100 गुणा पाप पईंदो। सिर्फ़ु छा करिणो आहे असांखे। हाणे पहिरियों बि असां भॻवान खे यादि कंदा हुआसीं। हाणे असांखे पतो लॻो, पहिरियों असां भॻवान खे माता पिता चईंदा हुआसीं, लेकिन सम्झंदा न हुआसीं। हाणे सिर्फ़ु उन्हनि खे पंहिंजो माउ, ब्रह्मा मां खे मां सम्झणो आहे, शिव खे पंहिंजो बाप सम्झणो। ऐं पहिरियों जीअं असां काम क्रोध लोभ मां अहंकार जे वश थी करे कर्म कंदा हुआसीं, हाणे शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शुभ भाव। पहिरियों असांजो हर हिक जे प्रति अशुभ भाव हूंदो हुयो, घृणा नफ़रत हूंदी हुई। हाणे बसि असांखे शुभ भाव, पहिरियों दैहिक भाव रहंदो हुयो, हाणे आत्मिक भाव रखिणो आहे। ऐं भावना कहिड़ी रखणी आहे, शुभ भावना रखणी आहे। बसि ॿियो कुझु थोरी करिणो आहे। हिन में संबंध आदि तोड़ण जी ज़रूरत थोरी आहे न। त हिन समय हर हिक खे आत्मिक भाव सां ॾिसो, हर हिक जे प्रति शुभ भावना रखो। ऐं शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सुख, सर्वशक्ति स्वरूप ठही करे पाठ वॼाइणो। सिर्फ़ु इहो करिणो, सिर्फ़ु इहो चेंज करिणो। अगरि दैवी गुण न धारण कंदा हो त 100 गुणा पाप पईंदो। मुंहिंजी निंदा कराइण वारो ठहर न पाए। बाप जी निंदा कराईंदा त पद भ्रष्ट थी वेंदो। ॾाढो ई मिठो ठहिणो आहे, रफ टफ ॻाल्हि न करणी आहे। इहे दैवी गुण न आहिनि, सम्झणो खपे इहे आसरी अवगुण आहे। प्यार सां सम्झाइणो हूंदो आहे न, इहे तव्हांजो दैवी गुण न आहे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि। हाणे कलयुग पूरो थी वियो, इहा आहे संगम युग। मनुष्यनि खे त कुझु बि पतो न आहे। कुंभकर्ण जी नींद में जीअं त सुम्ही पिया आहिनि। हाणे सभु कुंभकर्ण जी निंड में सुम्ही पयल हुई आत्मायूं जगनि थियूं। उन्हनि जी बि आत्मिक जोत जगी वई। सम्झंदा आहिनि 40,000 वर्ष पिया आहिनि, असां जीता रहंदासीं, सुख भोगदा रहंदासीं। इहे न सम्झंदा आहिनि कि दिन प्रतिदिन ॿियो ई तमो प्रधान थींदा वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि विनाश जो साक्षात्कार कयो, अॻियां हली ब्रह्मा जो, श्री कृष्ण जो बि साक्षात्कार कंदा रहंदा आहियो है न। तव्हां ॿारनि विनाश जो बि साक्षात्कार कयो न, अॻियां हली करे ब्रह्मा जो, श्री कृष्ण जो बि साक्षात्कार कंदा रहंदा।
हाणे बि कई बार कंदा हूंदा। ब्रह्मा वटि वञण सां असां स्वर्ग जो दैवी प्रिंस ठहींदासीं। पोइ साक्षात्कार में छा ॾिसंदा कि हिन ब्रह्मा वटि वेंदव त दैवी प्रिंस ठही वेंदव। इन जे लाइ अक्सर करे ब्रह्मा ऐं श्री कृष्ण ॿई ॼणनि जा साक्षात्कार थींदा आहिनि। कोई जो विष्णु, कोई खे विष्णु जो थींदो आहे, परंतु उन्हनि सां एतिरो सम्झी न सघंदा आहिनि। नारायण जो हुजण सां सम्झी सघंदा। नारायण जो हुजण सां सम्झी सघंदा। हिते असां वेंदा आहियूं देवता ठहिण जे लाइ। नारायण जो हुजण सां सम्झी सघंदा। कृष्ण जो थींदो त सोचंदा असां अहिड़ो प्रिंस ठाहींदासीं। नारायण जो ॾिसंदा त सोचंदा हिते वेंदासीं त असां अहिड़ो देवता ठहींदासीं। त तव्हां अॻियां हाणे सृष्टि जे आदि मध्य अंत जो पाठ पढ़ंदा आहियो। त तव्हां हाणे सृष्टि जे आदि मध्य अंत जो पाठ पढ़ंदा आहियो न। पाठ पढ़ाईंदा आहिनि यादि जे लाइ। असां हाणे सृष्टि जे आदि मध्य अंत जो पाठ पढ़ंदा आहियूं। पाठ पढ़ंदा आहिनि यादि जे लाइ। पाठ आत्मा पढ़ंदी आहे, देह जो भान उतरी वञे। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। सुठा बुरा संस्कार आत्मा में ही हूंदा आहिनि। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। सुठा बुरा संस्कार आत्मा में ई हूंदा आहिनि। तव्हां मिठा मिठा ॿार 5000 वर्ष पोइ अची करे मिलिया आहियो। तव्हां उहो ई आहियो न। फीचर्स बि तव्हांजा उहे ई आहिनि। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हां ई हुयो। तव्हां बि चईंदा आहियो 5000 वर्ष पोइ तव्हां उहो ई अची करे मिलिया आहियो न। तव्हां बि चईंदा आहियो 5000 वर्ष पोइ तव्हां उहो ई अची करे मिलिया आहियो। बाबा जो असांखे तव्हां मनुष्य खां देवता ठाहियो था। जो असांखे तव्हां मनुष्य खां देवता ठाहियो था। असां देवता हुयासीं, पोइ असुर ठही वियासीं न। देवताउनि जे लाइ देवताउनि जा गुण ॻाईंदा आहिनि, पंहिंजा अवगुण वर्णन कंदा आहिनि। हाणे पोइ देवता ठहिणो आहे, शुद्धी दैवी दुनिया में वञिणो आहे। तव्हां हाणे सुठी रीति पुरुषारथ करे ऊच पद पायो। तव्हां हाणे सुठी रीति पुरुषारथ करे ऊच पद पायो। टीचर त सभिनि खे चईंदी न कि सभु पढ़ो, सुठा मार्क्स में पास थींदो त असांजो बि नाम बालो, तव्हांजो बि नाम बालो थींदो। टीचर त सभिनि खे चईंदी कि पढ़ो, सुठी मार्क्स में पास थींदो त असांजो बि नाम बालो, तव्हांजो बि नाम बालो थींदो। अहिड़ा ॾाढा चईंदा आहिनि। बाबा तव्हां वटि अचण सां कुझु अहिड़ा ॾाढा चईंदा आहिनि कि तव्हां वटि अचण सां कुझु निकिरंदो ई न आहे। सभु भुलिजी वेंदा आहिनि। मतिलबु बाबा वटि अचण सां सभु व्यर्थ ॻाल्हियूं, हीअ कमी कमज़ोरी सभु भुलिजी वेंदा आहिनि। अचण सां ई चुप थी वेंदा आहिनि। इहा दुनिया जीअं कि ख़तमु थी वई आहे। पोइ ईंदासीं नई दुनिया में। त कई बार बाबा खे हीअं चईंदा आहिनि, बाबा तव्हां वटि अचण सां कुझु जो बि जीअं न कंहिंखे ॿुधाइण वेंदा आहियूं, लेकिन वञण सां उन्हनि जे अॻियां एतिरी शांती, एॾा सुलझो उहो आत्मा वटि वेंदा आहियूं त सभु ॻाल्हियूं सुलझी वेंदियूं। त हाणे असां वेंदासीं नई दुनिया में। उहा त ॾाढी शोभनीक हूंदी न। कोई शांतीधाम में विश्राम पाईंदा, कोई खे विश्राम न मिलंदो आहे। ऑलराउंडर पाठ वॼाईंदा आहिनि। वैसे बाबा चईंदा आहिनि न सतयुग सोने जी दुनिया आहे, मतिलबु उते बि विश्राम में पाईंदासीं। उनजी मम्मा खे बाबा चई न हिते ईअं दैवी साक्षात्कार कराए पोइ विश्रामपुरी में विश्राम कंदासीं। तेज ॾेखारे त अहिड़ी सुठी पुरुषारथ करिणो पए कि असां वञी करे ऑलराउंडर पाठ वॼायूं। परंतु तमो प्रधान दुख सां छुटंदा
मतिलबु ऑलराउंडर पाठ वॼाईंदासीं, भले मथे विश्रामपुरी में विश्राम न कंदासीं, लेकिन सुख जी दुनिया में बि त तमो प्रधान दुख सां छुटिजी वेंदासीं न। हुते शांती सुख सभु मिली वेंदो आहे। त अहिड़े ईअं सुठी रीति पुरुषारत करिणो आहे। ईअं न कि जो नसीब में हूंदो, न, पुरुषारत करिणो खपे। सम्झाइबो आहे कि राजधानी स्थापना थिए थी न, असां श्रीमत ते पंहिंजी राजधानी स्थापना था करूं। बाबा जो श्रीमत ॾियण वारा आहिनि, उहे ख़ुदि राजा आदि न ठाहींदा आहिनि। बाबा जो असांखे श्रीमत ॾींदा आहिनि, उहे ख़ुदि राजा आदि न ठाहींदा आहिनि। उन्हनि जी श्रीमत सां असां ठाहींदा आहियूं। शिव बाबा थोरी ठाहींदा आहिनि, शिव बाबा जी श्रीमत सां असां राजा जी स्थापना था करूं। कई नई ॻाल्हि आहे न, कॾहिं कोई न ॿुधी न ॾिठी। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो, श्रीमत ते असां वैकुंठ जी बादशाही स्थापना कंदा आहियूं। असां अनगिनत बार राजा जी स्थापना कई आहे न, कंदा आहियूं ऐं गवाईंदा आहियूं। चकर फिरंदो ई रहंदो आहे। पादरी माण्हू जॾहिं चकर लॻाइण निकिरंदा आहिनि न, त ॿियो कोई खे ॾिसण बि पसंदि न कंदा आहिनि। सिर्फ़ु क्राइस्ट जी ई यादि में रहंदा आहिनि, शांती में चकर लॻाईंदा आहिनि। सम्झंदा आहिनि न क्राइस्ट जी यादि में केतिरो रहंदा आहिनि। ज़रूरु क्राइस्ट जो साक्षात्कार थींदो हूंदो न। सभु पादरी ईअं थोरी हूंदा आहिनि। कोटनि में कोई, तव्हां में बि नंबरवार आहिनि। कोटनि में कोई अहिड़ी यादि में रहंदा आहिनि। ट्राए करे करे ॾिसो न, ट्राए करे करे ॾिसो। हाणे असां शांती में वॉक था करूं, पोइ हुन समय सिर्फ़ु बाबा ई यादि आहे या ॿियो कोई यादि आहे? कॾहिं फ़ोन मिलाईंदव, कॾहिं हिन सां ॻाल्हाईंदव। हा, कमु ठीकु आहे, सेवा ठीकु आहे, लेकिन थोरो समय कढी सघंदा आहियो त इहो ट्राए करे ॾिसो। ॿियो कोई खे ॾिसो ई न, बाप खे यादि कंदे सुदर्शन चक्र फिराईंदा रहो, तव्हांखे अथाह ख़ुशी रहंदी। श्रेष्ठाचारी देवताउनि खे चइबो आहे न, मनुष्यनि खे भ्रष्टाचारी चइबो आहे। हाणे सभु भ्रष्टाचारी आत्माउनि खे असांखे बि बाबा जी यादि पई, छोजी सभिनि खे शुद्ध त ठाहिणो ई आहे। सभिनि खे शुद्ध त ठाहिणो ई आहे न। त बाबा चवनि था कि हाणे हिन समय त देवता कोई आहे न, अधु कलाकु ॾींहुं अधु कलाकु राति, इहा भारत जी ॻाल्हि आहे। बाप चवंदा आहिनि मां अची करे सभिनि खे सभिनि जी सदगति कंदो आहे। बाक़ी जो ॿिया धर्म वारा आहिनि, उहे पंहिंजे समय ते पंहिंजे धर्म जी अची करे स्थापना कंदा। सभु अची करे इहे मंत्र वठी वेंदा, जेका बि धर्म स्थापक आहिनि। बाप खे यादि करिणो आहे। जो यादि कंदा उहो पंहिंजे धर्म में ऊच पद पाईंदा। जो बाबा खे हिन रीति यादि कंदा उहो पंहिंजे धर्म में ऊच पद पाईंदा। तव्हां ॿारनि खे पुरुषारत करे रूहानी म्यूज़ियम अथवा कॉलेज खोलणा आहिनि। हाणे त केॾा सारा रूहानी म्यूज़ियम कॉलेज खुली आहिनि। लिखी ॾियो, विश्व जी अथवा स्वर्ग जी राजाई सेकेंड में कीअं मिली सघंदी आहे। अची करे सम्झो, बाप खे यादि करो त वैकुंठ जी बादशाही मिलंदी। असांखे बाप खे यादि कंदव त वैकुंठ जी बादशाही मिलंदी। सम्झो? अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा, हलंदे फिरदे हिकु बाप जी यादि रहे, ॿियो कुझु ॾिसंदे वे बि न ॾिसे। अहिड़ो अभ्यास करिणो आहे। एकांत में पंहिंजी जांच करणी आहे। जॾहिं एकांत में आहियो त पंहिंजी जांच करो। असां सही सोचूं था, सही ॻाल्हायूं था, सही कर्म करूं था कि असां में दैवी गुण केसि ताईं आया आहिनि। ॿियो आहे, अहिड़ो कोई कर्तव्य न करिणो आहे जंहिंसां बाप जी निंदा थिए। दैवी गुण धारण करणा आहिनि। बुद्धि में रहे। हाणे असांखे घर वापसि हलणो आहे।
पोइ पंहिंजी राजधानी में अचिणो आहे। असां ऑलराउंडर पार्ट वधाईंदासीं ऐं कुझु आत्मायूं मथे विश्राम कंदियूं। वरदान आहे सेवाउनि जी शुभ भावना जी एडिशन द्वारा सेवा में शुभ भावना जी एडिशन द्वारा शक्तिशाली फल प्राप्त करण वारा सफलता मूर्त। कल्ह जो स्लोगन बाबा जो हुयो दुआयूं वठो त पुरुषार्थ सहज थींदो। अॼु बाबा उहो ई चवनि था शेवा में ॿियनि जी शुभ भावना हुजे त शक्तिशाली फल प्राप्त थी वेंदो। हिन करे बाबा चई न संगठन जो सहयोग मिलंदो आहे। हिन करे सेवा में सभिनि जो सहयोग वठिणो खपे। के चओ तव्हां योग लॻायो, के चओ तव्हां ईअं करो ईअं करो ईअं करो। हर हिक जी विशेषता अनुसार असांखे सेवा करणी खपे। जो बि सेवा कंदा आहियो उन में सर्व आत्माउनि जी सहयोग जी भावना हुजे, ख़ुशी जी भावना हुजे, व सद्भावना हुजे त हर कार्य सहज सफल थी वेंदो। जे पहिरें ज़माने में कोई कार्य करणु वेंदा हुया त सॼे परिवार जी आशीर्वाद वठंदा हुया, त वर्तमान सेवा में इहा एडिशन खपे। असांजो परिवार इहो ब्राह्मण परिवार आहे, त असांखे बि पंहिंजे पूरे ब्राह्मण परिवार जी दुआयूं ब्लेसिंग इहे ई वठंदा हलंदा हो त सभु कमु सहज थी वेंदो। कोई भी कार्य शुभ करण खां पहिरियों सभिनि जी शुभ भावनाऊं शुभकामनायूं वठो। सर्व जी संतुष्टता जो बल भरो तॾहिं शक्तिशाली फल निकिरी सघंदो। सर्व जी संतुष्टता जो बल हुजे तॾहिं शक्तिशाली फल निकिरंदो। त असांखे छा करिणो आहे? सर्व जी शुभ भावना शुभकामना वठणी। पर हिन समय हिन दुनिया में कई माण्हुनि खे अगरि असां कुझु ॿुधाईंदा आहियूं त उहे असांजी असफलता जो संकल्प कंदा आहिनि की हिननि जो कमु न थिए। भले असां उन्हनि जी दुआयूं वठूं, छो जो जाने अनजाने असां द्वारा उन्हनि खे दुख पहुचंदो आहे। लेकिन जॾहिं असांजी बारी ईंदी आहे त असां उन्हनि खे चईंदा आहियूं, क्षमा बि मांगदा आहियूं, लेकिन कोई करे सघंदो आहे, कोई न करे सघंदो आहे। त हिन समय असांखे हुननि जे लाइ कुझु ईअं सोचणो बि न आहे की न उन्हनि खे न ॿुधाए वरी ईअं न करनि ईअं, छो जो विघ्न विझण वारा बि ॾाढा आहिनि हाणे। त इहे बाबा जो इहे वरदान इहे धारणा असांखे ॾाढी सोचे सम्झी करे करणी आहे। हा, बाबा त चवनि था सभिनि जी शुभ भावना वठो, त सभिनि खे ॿुधायो असां ईअं था करूं, दुआयूं ॾियो ईअं वरी असांखे सभु माण्हू दुआयूं ॾींदा ईअं। लेकिन किथे के अॼुकल्ह के माण्हू वटि कंहिं वटि पंहिंजो कंहिंजी कमी आहे, कंहिंखे कहिड़ो दुख आहे, कंहिंखे छा आहे, कंहिंखे छा आहे। त हर हिकु वटि शुभ भावना जो स्टॉक न हूंदो आहे। हर हिकु हिक ॿिए जी ख़ुशी ॾिसी करे ख़ुशि न थींदा, छो जो माण्हुनि वटि एॾो दुख आहे त उहे तव्हांखे ख़ुशी कीअं ॾेई सघंदा। इन करे बाबा जी इहे जेकी बि ॻाल्हि आहे इहे असांखे सोचे सम्झी करे करणी खपे। छो जो हर हिकु अॼुकल्ह कोई माण्हू वीचारो घाटे में हूंदो, दुख में हूंदो, परेशानी में हूंदो, उहो असांजे लाइ दुआ करे सघंदो। उहो सोचंदो न मां एॾो दुखी, मां एॾो परेशान ऐं इहे एॾा अॻियां थो वधे, हिनजो एॾो धंधो एॾो अॻियां थो वधे ऐं मां हिन लाइ दुआ करां। त हिन करे असांखे हिन धारणा खे कीअं खणणो आहे, कीअं करिणो आहे, इहा बि असांखे सम्झ हुजणी खपे। हुननि जे लाइ ईअं बि न सोचो की असांखे छा दुआ ॾींदा, छा कंदा। ऐं बाबा खे ॿुधाए करे, बाबा खे यादि करे सर्व जे लाइ पॉज़िटिव वीचार रखो ऐं बाबा जी दुआयूं पाण सां गॾु रखो। ॿियनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करो। सभिनि जो जेतिरनि जो सहयोग वठी सघंदा आहियो, जंहिं रीति नम्रता निर्माणता सां ओतिरो वठंदे हलो त सफलता अवश्य मिलंदी। सर्व जी संतुष्टता जो बल भरो तॾहिं शक्तिशाली फल निकिरी सघंदो। स्लोगन आहे
जीअं बाप जी हाज़िर चईंदा आहिनि उहो तव्हां बि सेवा में जी हाज़िर जी हुज़ूर करो त पुण्य आत्मा ठही वेंदो। असांखे पंहिंजो पुण्य जो खातो जमा करण लाइ बाबा जी सेवा में सदा जी हाज़िर जी हुज़ूर करिणो आहे। ॾिसो बाबा जी सेवा चई करे कोई तव्हांखे चए थो हा इहे करिणो आहे, लेकिन तव्हांखे लॻे थो कि हिन में हीअं आहे त बाबा जी यादि में रही करे कंदा हलो, असांखे कुझु नुक़सानु न थिए। ठीकु आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।